सिंध में IBA टेस्ट में 33 खां 39 मार्कूं कयल उम्मीदवारनि तहरीक जे मरकज़ी अॻवान मौला बख्श बलोच, सजाद अली फिलिपोटो, नईमुल्ला सुमरो ऐं जमील उनड़ शमीर मीरानी वहीद सेठार जी अॻवानी में मीरानी पार्क खां शिकारपुर प्रेस क्लब ताईं रैली कढी एहतजाज कयो। अॻवाणनि जो चवणु हो त साबिक़ PP हुकूमत उस्तादनि जी भर्तियुनि में मिटो निज़ाम मुतारिफ़ कराए नौजवाननि खे नज़रअंदाज़ कयो आहे ऐं हार्ड एरिया जो बहानो बणाए पंहिंजा नवाज़ी कंदे 33 खां बि घटि मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि खे उस्ताद भर्ती कयो आहे। जॾहिं त असां 33 खां 39 मार्कूं खणंदड़ मुसलसल 2 सालनि खां सरापा एहतजाज आहियूं, पर कंहिं बि अञा ताईं असांजी दांह जो दाद नाहे कयो। अॻवाणनि निगरान हुकूमत खां मुतालबो कंदे चयो त जल्द खां जल्द PST ऐं GST जी हथरादू बंदि पयल प्रोसेस खे फिलफोर शुरू करे आईन ऐं कानून मुताबिक़ बराबरी जे बुनियाद ते पूरी सिंध जे उम्मीदवारनि खे 33 मार्कुनि ते पास करे सिंध जा बंदि पयल हज़ारे स्कूल खोले ऑफर ऑर्डर जारी कया वञनि।